सेनेट जी सिहत बाबति स्टैंडिंग कमेटी इजलास में इंकशाफ थियो आहे त पाकिस्तान जा 50 खां 60% डॉक्टर तरबियत मुकम्मल करण खां पोइ ॿाहिरि वञी रहिया आहिनि। इजलास में सेनेटर अनुषा रहमान ॿुधायो त पाकिस्तानी डॉक्टरनि जो वॾो अंग मुल्क में ख़िदमतूं ॾियण बदिरां ॿाहिरि मुल्क में रोज़गार खे तरजीह ॾेई रहियो आहे। सभ खां वधीक पाकिस्तानी डॉक्टर आयरलैंड वञी रहिया आहिनि, जिते खेनि 50,000 यूरो माहवार पघार मिलंदी आहे। हिन चयो त डॉक्टरनि जी हिजरत मुल्की सिहत जे निज़ाम खे संगीन ख़तरो बणिजी चुकी आहे ऐं इन सां सरकारी अस्पतालनि में अमले जी सख़्त खोट पैदा थी रही आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त सिहत जे निज़ाम लाइ संगीन ख़तरो पैदा थी वियो आहे। पाकिस्तान जा अध खां वधीक डॉक्टर ॿाहिरि मुल्क वञण जो इंकशाफ थियो आहे। सेनेट जी सिहत बाबति स्टैंडिंग कमेटी इजलास में इंकशाफ थियो आहे त पाकिस्तान जा 50 खां 60% डॉक्टर तरबियत मुकम्मल करण खां पोइ ॿाहिरि वञी रहिया आहिनि। इजलास में सेनेटर अनुषा रहमान ॿुधायो त पाकिस्तानी डॉक्टरनि जो वॾो अंग मुल्क में ख़िदमतूं ॾियण बदिरां ॿाहिरि मुल्क में रोज़गार खे तरजीह ॾेई रहियो आहे। सभ खां वधीक पाकिस्तानी डॉक्टर आयरलैंड वञी रहिया आहिनि, जिते खेनि 50,000 यूरो माहवार पघार मिलंदी आहे। हिन चयो त डॉक्टरनि जी हिजरत मुल्की सिहत जे निज़ाम लाइ संगीन ख़तरो बणिजी चुकी आहे ऐं इन सां सरकारी अस्पतालनि में अमले जी सख़्त खोट पैदा थी रही आहे।